अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टॉक प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, तव्हांखे यादि हूंदो त 2 हफ़्ता खनि अॻु में असां वटि प्रोग्राम में लोक फ़नकार महिमान हुयो, जंहिंखे हिकिड़े मिसकिन मवाली अची उथारे छॾियो हुयो प्रोग्राम शुरू थियण खां पहिरियां ई। त असां कोशिशि कईसीं त कंहिं लोक फ़नकार खे प्रोग्राम में घुरायूं। तव्हांजो फीडबैक बि असांखे मिले पियो फेसबुक ते, जेको असांजो पेज ठहियलु आहे धरती टीवी जो, उते असांजो हीउ प्रोग्राम अपलोड थिए पियो। तव्हांजा कमेंट्स बि अचनि पिया त के उन लोक फ़नकार खे वरी घुरायो। उहो लोक फ़नकार त नाराज़ थी वियो, छो जो उन मवाली उन सां ॾाढी हालत कई, ॾाढी हालत ख़राबु कयईं, आख़िर में ॾाढो उन गंद कयो मवालीअ। त लोक फ़नकार त उहो नाराज़ थी वियो। पोइ आख़िर असां जॾहिं हिकिड़ी रिसर्च कईसीं लोक फ़नकारनि जी, त असांखे तमामु घटि लोक फ़नकार नज़र आया ऐं आङुरियुनि ते ॻणण जेतिरा। ऐं जेके हुया वीचारा उहे वरी अचणु न पिया चाहिनि, चवनि पिया असांखे जॾहिं कंहिं प्रोग्राम में नथो घुरायो वञे, कंहिं फंक्शन में नथो घुरायो वञे, त असां तव्हांजे हिन टिपिकल टॉक प्रोग्राम में अची करे गेस्ट छो थियूं, असांखे घुराइणो अथव त कंहिं म्यूज़िकल प्रोग्राम में घुरायो। ऐं अलाए छो ईअं लोक फ़नकारनि सां थींदो आयो आहे, कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां बि उन सां ॿखियाई थींदी रही आहे। पर असां कोशिशि कईसीं त कंहिं लोक फ़नकार खे प्रोग्राम में घुरायूं। अॼु असां वटि जेको लोक फ़नकार आहे प्रोग्राम टिपिकल टॉक में, उन वीचारे खे बि इहा शिकायत आहे त असांखे कंहिं बि फंक्शन में नथो घुरायो वञे, कंहिं बि सरकारी फंक्शन में या गैर सरकारी फंक्शन में नथो घुरायो वञे। एतिरे क़दुरु जो असां जंहिं दरगाह ते अगरि ॻाइणु वञूं था कंहिं बि उर्स ते, त उते बि असांखे 17 नंबर ॾिनो थो वञे। जेसीं ताईं असांजो वारो अचे तेसीं ताईं जंहिंजो उर्स हूंदो आहे, दरगाह जंहिंजी हूंदी आहे फ़क़ीर जी, उहो ई मज़ार में मौजूदु न हूंदो, उहो बि उथी घर हलियो वेंदो आहे, तॾहिं असांखे उते एंट्री मिलंदी आहे। त अॼु असां वटि जेको लोक फ़नकार मौजूदु आहे, उन्हनि सां कुझु ॻाल्हि ॿोल शुरू कंदा। साईं, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। सही, वॾी महिरबानी प्रोग्राम में घुराइण जी। तव्हांजा लख एहसान थिया असांजे मथां। बाक़ी सकाफ़त खाते खे त असां मां छा चवां, कहिड़ियूं बदुआऊं ॾियां सकाफ़त खाते वारनि खे। इहो हथु तव्हांजो हिले थो, छा तव्हां को बीमारी वग़ैरह आहे? हे आहे न, माना हे थी वई आहे न, उमिरि जो हिसाबु आहे हिकिड़ो। अच्छा, हिकिड़ो उमिरि जो हिसाबु थिए थो त माण्हू ॾके थो। चपड़ियूं हिलाए हिलाए यार तव्हां चपड़ियूं हलाए हलाए बसि ईअं थो न बि हुजनि तॾहिं बि हथु हिले थो। हलो हिले थो त हेॾे हिते हले थो, तार कोन्हे त बि हले थो, हिते चपड़ी कोन्हे त बि हले थी। इहा सकाफ़त खाते आहिनि असांखे मिर्गियूं ॾेई छॾियूं आहिनि। थोरो मश्करो अञा मां खिलाईंदोमांइ सॼे प्रोग्राम में। अच्छा, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। प्रोग्राम मंज़ूर कनासरो साहिबु डायरेक्टर आहे, चिराग आहे वॾो, फ़नकारनि सां अहिड़ी नफ़रत थो करे, असली फ़नकार साम्हूं आयुसि न, ज़िंदा फ़नकारनि सां त नफ़रत थो करे। ऐं ताज़ो तव्हां ॾिठो त कुझु ॾींहं अॻु असलम तुनियो साहिबु जेको हॉस्पिटल में दाख़िल आहे कराची में, उनखे फ़ोन करे बाक़ाइदा हुन खां तबियत पुछी कई। हा, पोइ हा, इहो शाबाश अथसि। बाक़ी रुपये ॾियण लाइ त माना बाक़ाइदे तप चादी साईं ज़ाहिर वरी समरी तयारु थींदी, सीएम जॾहिं वरी पोइ हुन ते साइन करे। बाबा सीएम खे हाणे अहिड़ो वरी टाइम पियो आहे जो सकाफ़त खाते वारा होॾे वेंदा, वरी हे डीजी जे हथ में आहे सॼो, डायरेक्टर जीअं करे कीअं। अच्छा, तव्हांजी इहा शिकायत रही आहे अक्सर लोक फ़नकारनि जी, ख़ासि करे जेके असांजा सिंगर आहिनि, जेके ओवर एज थी विया आहिनि, जेके हाणे ॻाए नथा सघनि, जीअं अनवर हुसैन विस्तरो साहिबु आहे, उन्हनि जी बि इहा शिकायत रही आहे त कल्चर डिपार्टमेंट तरफ़ असांखे त नज़रअंदाज़ कयो थो वञे, पर म्यूज़िकल फंक्शन में बि असांखे नथो घुरायो वञे, जेके ॿिया प्राइवेट तौर ते। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां शाह जे लतीफ़ साईं जे मेले ते वेही वेही मोती ईंदो आहियां, मूंखे वारो न मिलंदो आहे। साईं साइण आबदा परवीन आई आहे, साईं साइण जेको आहे थन में मारो ई आई आहे। अच्छा, पोइ पछाड़ीअ तव्हां वञी पोइ पीरबख्श समूह जेका हुते काफ़ी लॻंदी आहे उते वञी ॻाईंदा? पीरबख्श समूह खे शाबाश साईं, असांखे ॾिए थो 4-4 हज़ार 5-5 हज़ार, मानी बि खाराए, इज़त बि ॾे, क़दरदान आहे बाक़ाइदे। मां सम्झो को मुर्शिद आहे अलाए छा, अहिड़ो साओ कपिड़ा पातल आहे हुनखे। शुरू में मूंखे वठी वियो हिकिड़ो फ़नकार, लोक फ़नकार वठी वियो मूंखे, त मां ॾिठो त कोई हे को पीर आहे छा, नालो पीरबख्श, मां चयो गाॾी नशीनो इहो आहे छा, न बाबा उहे त ॿिया आहिनि, हे वरी पीरबख्श जो नालो आहे। पीरबख्श समूह साईं उन मानी बि खाराई दावत, पैसा बि ॾिनई, होॾे असांखे एंट्री न साइण खे आई आबदा परवीन, 30 लख रुपया ॾिना आहिनि उनखे, अलाए 20। हाणे उहा ॻाए की तव्हां ॻाईंदव, तव्हां वञो पिनो, हाणे असां त पिनंदा था वरितो पिया बसि। अच्छा, हा, हुन दुकान ते कंहिंखो 10 कंहिंखो 20 राग ॿुधायोसीं, मज़ो लॻो पियो आहे। बाक़ी सकाफ़त खातो पंहिंजो बंदि करायो, हरू भरू मिनिस्ट्री सीराई अथव एॾी सारी सकाफ़त खाते जी। हा, बाक़ी ससोई पली जो हुई त अलाह हयाती ॾिए त ॼाण करे पई सभ जी।
अच्छा हा तव्हां कहिड़े क़िस्म जा राग ॻाईंदा आहियो कुझु असांखे थोरो ॿुधायो हिते जेकॾहिं साईं असांजा राग न लोक कहानियूं आहिनि असली इहे अथई फनकार लोक दास्तान। लोक कहानियूं साईं अच्छा लोक फनकार त लोक कहानी न हाणे ॿुधायां थो मां तव्हांखे लोक कहानी आहे जूलियट राबित जी आहे कंहिंजी जूलियट राबित रोमियो जूलियट हुई न हा इहा पोइ ॿार राबित सॾींदो आहे प्यार रोमियो ऐं जूलियट नंढे लाइ तव्हां वरी जूली ऐं रॉबर्ट नंढी लाइ तव्हां इहे दास्तान अंग्रेज़ी दास्तान खे तबाह करे छॾियो दास्तान जूलियट जो स्कैंडल तव्हां रॉबर्ट सां हलाए छॾियो तव्हांखे ख़बर न आहे पर उन दौर में इहे जेके हिकु ॿ को माण्हू इश्क कंदो त वॾी ॻाल्हि थी त रोमियो हुयो न जूलियट सां गॾु वई रॉबर्ट काॾां अची नंढे लाइ राबत थॾींदा हाणे तव्हां आहियो सिंध जा लोक फनकार तव्हां ॻाल्हि वरी अंग्रेज़ी लोक अदब जी था कयो। मां बि ॿुधो आहे न हीअ अति बदानेश्वर पंहिंजूं जो ॻाल्हियूं कंदा आहिनि अञा ताईं चए ताईं ससु जो नलको न लधो आहे त खूह कंहिं बि पाणी बदली ख़ुदा जी का पित पवेव असां तव्हांखे ॿुधायूं लोक कहानियूं चए साईं आयो जाम तमाशो कई जॻह किनारे यारो जाम किले ते मुंडियूं पियो मारे मच्छियूं पियो मारे मुंडा जेके थींदा आहिनि न मुंडा छा आहे मुंडा मच्छी आहे बाक़ी कुतो आहे छा उहो अच्छा मुंडो मच्छी जो क़िस्म आहे को को मच्छी जो क़िस्म आहे मुंडो अच्छा। मुंडो एतिरो थींदो आहे न माना मुंडो जीअं मल्ही ईअं हा मली आहे क़िस्म मुंडो हूंदा आहे सिंगारी आहे कगो आहे इहे माना थींदा गंगतो आहे जंहिंखे तव्हां वरी चओ था त हो आहे चांवरनि सां जेको पुलाव खाईंदा हो हिते न मच्छी जेकी हूंदी आहे अलाए कहिड़ी तो ॻाल्हि झींगा 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 पुलाव असां वरी हुनखे गंगतो सॾींदा हो अच्छा गांगट ॿी शइ आहे साईं झींगा ॿी शइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो मां तव्हांखे राॻो ॿुधायो वञा तव्हां पाण फ़ैसिलो कजो सकाफ़त खातो मां चवां थो अलाह खे मञो बंदि कयो ठीकु आहे उहो त हाणे बंदि थींदो या न थींदो हुकूमत जी मर्ज़ी तव्हां कहिड़ो राग ॿुधायो रुगो पटे वारनि खे फंड ॾियनि था रुगो क्लार्कनि खे रुगो ऑफिसरनि खे फंड था मिलनि ॼण फनकार बि उहे आहिनि अरे उन्हनि खे ॾियो जन खे नौकरियूं न आहिनि न पारनि पटियूं तव्हां को राग ॿुधायो असां मरी वेंदासीं मुतासिर कयो थी सघे थो कल्चर डिपार्टमेंट जो डीजी ही प्रोग्राम ॾिसंदो हुजे ऐं तव्हां राग में मुतासिर थिए डीजी साहिब जेकॾहिं मूंखे घुराए कुझु ॾे त मां चवांसि थो त मां ॿारनि जो बि ग़ुलाम आहियां राग ॿुधायो न ॾिसूं न तव्हां छा था ॿुधायो त तव्हां यकतारो अहिड़ो खणी आयो में तार ई कोन्हे चई हाणे तार हिन हथनि ते कहिड़ी तार हथ हलनि था पिया त तार वरी इहो यकतारो कहिड़े कम जो जंहिंमें हिकु तार बि न आहे चई हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध इहे उन दौर में हूंदा त उहो काठी ते धकु लॻंदो हो उन दौर में इहे यक तारा हूंदा तारूं हिते तारो पी बिजली छॾे वियो छा ऐं उन दौर में चरियो थी वियो आहे चऊं हाणे को राग ॿुधायो त वरी वक़्फ़े जो टाइम थो थिए कद्दू ऐं काठी त मिली वेंदो तारूं काॾ वियो पुराणे दौर में हाणे विझी अचे थो थिए मुंहिंजे ख़्याल में हथ में चपड़ियूं फासाए छॾिया पाणी वॼंदियूं जो मशीन हलंदी फासायांसि थो ईअं करे हलाईंदो मां त ॿियो छा यारो जाम कुल्हे ते मछियूं पियो मारे मच्छी मारण न ईंदी आहे त नूरी जे मरे हिन ख़ुशबू ते हलियो आहे चइजे वॾो आशिक़ु आशिक़ु छाजो पराई माई का सोनी ॾिसे भॻो अचे थो हुते हा यारो जाम कुल्हे ते मुंडा पियो मारे जाम छिकियो ॼारे खे त कुमी अची वियसि नाज़रीन राग जारी आहे असांजे लोक फनकार जो हिते वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ राग इहो जारी रहंदो असां ब्रेक खां मोटींदासीं राग जारी रहंदो छिके यारे खे त कुमी फाता tumak tumak,